पनुआकिल जे अल-फलाह बैंक में बिलन वगैरह के हवाले से सुहिणे झंडीर ऐं काफ़ी शहरनि सां कैशियर अमीन ऑपरेशन मैनेजर सिकंदर लंजार ऐं ॿियनि जे आशीर्वाद सां फ्रॉड जो रू अचण ऐं एरिया मैनेजर सखर के शिकायतुनि बावजूद भी सुहिणे झंडीर ऐं ॿियनि खे फ्रॉड करे वरितल पैसा वापस न मिली सघिया आहिनि। इन हवाले से वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधायूं पिया त अल-फलाह बैंक पनुआकिल में सोणो झंडीर सां बिजली जे बिल जी मद में लख खां वधीक जे गबन जा हिन महल ताईं के बि नतीजा निकिरी न सघिया आहिनि। सोणो झंडीर ॿीहर मीडिया वारनि वटि दाहींदे चयो आहे त 1 लख खां वधीक बिजली जे बिल पीआरण जे मद में मूंखां अल-फलाह बैंक में पैसा त वरिता विया, पर उन बिल पीआरण बजाए उहे पैसा खीसे में रखी छॾिया। ऐं आउं जॾहिं उहा अहिड़ी दरख़्वास्त लिखत में ॿीहर बैंक मैनेजर सिकंदर लंजार एरिया मैनेजर ॾियां खणी वियुसि त धिका ॾेई मूंखे वापसि कयो वियो आहे। इन महिल त न मूंखे पैसा वापसि मिलिया आहिनि, न बिजली जा बिल जमो थिया आहिनि। उल्टो मूंखे तहक़ीक़ात इंक्वायरी करण बदिरां अहिड़ी दरख़्वास्त वठण बदिरां मूंखे बैंकुनि मां धिका ॾेई वापसि कयो वियो आहे। इन घुर कई आहे त फौरी मुंहिंजा पैसा मूंखे वापसि ॾियारिया वञनि। अव्हांखे ज़रियनि जे कुझु इंकशाफ़नि मूजिबि इहो ॿुधाईंदो हलां त अल-फलाह बैंक में 2 करोड़ खां वधीक जा ॿिया बि गबन जा अफ़वाह साम्हूं आया आहिनि। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।